अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। यूनिवर्सिटी ऑफ सिंध तरफां बैचलर डिग्री प्रोग्राम जी फर्स्ट मेरिट लिस्ट लगाई वई आहे। फर्स्ट मेरिट लिस्ट चेक करण जे लाइ तव्हां यूनिवर्सिटी जी एडमिशन वारी वेबसाइट ते वञी पंहिंजो नालो चेक करे सघो था। ही जेको URL आहे admission.usind.edu.pk, इहो जीअं तव्हां सर्च कंदा तव्हां एडमिशन वारी वेबसाइट ते अची वेंदा। उन खां पोइ हिते ही तव्हां ॾिसी रहिया आहियो बैचलर मेरिट लिस्ट। हिते तव्हां सर्च बाय CNIC सर्च करे पंहिंजो नालो ॾिसंदा ऐं हिते तव्हां डिपार्टमेंट वाइज सिलेक्शन लिस्ट ॾिसी सघो था। ही ॾिसो इम्पॉर्टेंट डेट्स अची लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ एनी ऑब्जेक्शन। अगरि तव्हांजो नालो चेक करण खां पोइ या तव्हां सम्झो था तव्हांजो नालो अचणु खपे या तव्हांजी CPN सुठी आहे पर तव्हांजो नालो न आहे आयो, तव्हां पंहिंजो ऑब्जेक्शन सबमिट कराए सघो था, जंहिंजी लास्ट डेट जेका आहे 5/1/2024 4 PM आहे। हिते तव्हां पंहिंजो CNIC इंटर कंदा। ही ॾिसो जीअं असां CNIC सर्च कयो ऐं हिते असांखे जीअं ही BS इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर मिलियो आहे। लिस्ट नंबर फर्स्ट में चॉइस नंबर 4 आहे। CPN ही आहे। ईअं तव्हांखे पंहिंजो डिपार्टमेंट ॾेखारींदो जंहिंमें तव्हां सिलेक्ट थिया हूंदा। उमेद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। यूनिवर्सिटी ऑफ सिंध तरफां बैचलर मेरिट लिस्ट लगी चुकी है। मज़ीद इन इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो वहाँ तक पहुंचे सके। अल्लाह हाफिज़।